सैरानी वेझो ॻोठाणनि पारां सरकारी डिस्पेंसरी जी इमारत लाइ एहतजाज कयो वियो। ॻोठ तालिब बचो जे रहवासियुनि दाहींदे चयो आहे त महाॿोॾि दौरान डिस्पेंसरी जी इमारत रही पथ पइजी वई हुई। ॻोठाणनि चंदो करे डिस्पेंसरी झूपड़ी ठाही आहे। नोटिस वठी सहूलियतूं फराहम करे नई इमारत ठाराए ॾिनी वञे। सैरानी वेझो ॻोठाणनि पारां सरकारी डिस्पेंसरी जी इमारत लाइ एहतजाज कयो वियो आहे। डिस्पेंसरी जी इमारत जे लाइ एहतजाज जारी आहे। वहां के आगाह कयो पिया सैरानी वेझो ॻोठाणनि पारां सरकारी डिस्पेंसरी जी इमारत लाइ एहतजाज कयो वियो। अपडेट्स मालूम कंदासीं शाहनवाज़ चावड़ो खां। जी शाहनवाज़, छा तफ़सील आहिनि? जी शायद सैरानी वेझो ॻोठ तालिब बचो जे गवर्नमेंट डिस्पेंसरी बुनियादी सहूलियतुनि खां वांझे लाइ गुज़िरियल बरसातुनि सां अस्पताल जी इमारत ॾेई वई आहे। ॾेई वई स्टाफ जी खोट MBBS डॉक्टर न आहे, फीमेल डॉक्टर ऐं सिर्फ़ हिकु डिस्पेंसरी अस्पताल आहे। हिन जदीद दौर में अस्पताल झूपड़ी में हली रही आहे। अस्पताल में एक्सरे मशीन, लेबोरेटरी, अल्ट्रासाउंड वग़ैरह जो सहूलियतूं मौजूदु न आहिनि। इलाइक़े जे 20 खां मथे ॻोठनि जा 50 खां मथे मरीज़ रोज़ानो इलाज करण अचनि था। हितां जे ॻोठाणनि में नूर मोहम्मद, मुनीर अहमद, रशीद अहमद, हाकम अली, अलावत बचो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां अदा हिन खां मुतालबो था कयूं त तालिब बचो डिस्पेंसरी खे बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज कंदासीं। जी ठीक है, वॾी महिरबानी शाहनवाज़ अपडेट करण जे लाइ। अवां खे आगाह कयोसीं सैरानी मां जिते ॻोठाणनि पारां सरकारी डिस्पेंसरी जी इमारत लाइ एहतजाज कयो वियो।